कतर ते इसराइली हमले खिलाफ इस्लामी मुल्कनि जो गॾियल रद्दअमल कहिड़ो हूंदो? दुहा में हंगामी अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस अॼु थी रही आहे। कॉन्फ्रेंस में OIC जे मेंबर मुल्कनि जा सरबराह ऐं ॿिया अॻुवान शिरकत कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ कतर रवानो थी वियो। पाकिस्तान इसराइली क़दमनि जी निगरानी लाइ अरब इस्लामी टास्क फोर्स जोड़ण जी तजवीज़ ॾेई चुको आहे। ईरान जे सदर मसूद पिज़ेश्कियान इस्लामी मुल्कनि खे इसराइल सां लाॻापा ख़तमु करण जी अपील करे छॾी। तेहरान मां दुहा रवानगी वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे ईरानी सदर चयो त इस्लामी मुल्कनि खे इसराइल सां समूरा लाॻापा ख़तमु करणु घुरिजनि। पंजाब जे दरियाहनि में लाथबाद सूरताल मामूल थी अची वई। सिंध जे बैराजिस में पाणी वेकिरा तेज़ीअ सां वधण लॻा। गुडू वटि वॾी बोड पाणीअ जो मथां वेकिरो 6,35,759 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 6,06,499 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज विचोली बोड ऐं कोटली बैराज वटि नंढी बोड वारी सूरताल बरक़रार। सखर बैराज वटि मथां वेकिरो 5,38,916 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 4,85,736 क्यूसेक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि मथां वेकिरो 2,78,786 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,67,631 क्यूसेक रिकॉर्ड। पंजाब में बरसातुनि जो सुभाणे खां नओं सिलसिलो शुरू थियण जा इम्कान। PDA में पंजाब जे तर्जुमान जो चवणु आहे त 16 खां 19 सेप्टेम्बर ताईं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। रावलपिंडी, मरी, गलियात, अटक, चकवाल, झेलम, लाहौर ऐं ॿियनि इलाइक़नि में ककर अची सघनि था। तर्जुमान जो चवणु आहे त साहिवाल, कसूर, हाफ़िज़ाबाद, नारोवाल, ओकाड़ा, सरगोदा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। 18 खां 19 सेप्टेम्बर ताईं रावलपिंडी ऐं भरपासे वारे इलाइक़नि में नदी नालनि में चाढ़ अची सघे थी। डोकरी वेझो सिंधु दरिया में चाढ़ सबबि ज़मींदारी बंदि टुटी पियो। बलड़जी पतन वटां फसल खे बचाइण लाइ ॾिनल ज़मींदारी बंद खे घारो लॻण सबबि बाद पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ज़मींदारी बंदि टुटण जे करे दरगाह मलूक शाह पाणी हेठि अची वई। पाणी तेज़ीअ सां बलड़जी तरफ़ वधणु लॻो आहे। इतलाह बावजूदि हिन वक़्त ताईं आपाशी अमलो नाहे पहुतो। JUI जो बदअमनी ऐं क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ कंदकोट मां निकितल मार्च सखर में राति तरसण बैदि कराची ॾांहुं रवां दवां। राशिद महमूद सुमरो WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी अमन लाइ CM हाउस आॾो धरणो हणंदासीं। सिंध सरकार खे अमन ॾियणो पवंदो। अमन न मिलियो त पोइ दमादम मस्त कलंदर थींदो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ मीरपुर ख़ास में मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि जो वॾो एहतिजाज। मुख़्तलिफ़ खातनि जा सभई मुलाज़िम कम छॾे रस्तनि ते निकिरी आया। मुतालबा तस्लीम न थियण जी सूरत में कराची में धरणो हणण जो चिताव। ऐं सिंध पंजाब दंग वेझो सखर मुल्तान मोटर वितां 10 ॼणनि खे अगवा कंदड़ धाड़ेलनि मुग़वियुनि जी वीडियो जारी करे छॾी। वीडियो में समूरा मुग़वी पाणीअ में बीठल नज़र अची रहिया आहिनि। धाड़ेल तनवीर इंढण मुग़वियुनि जी आज़ादी एवज़ जेल अंदरि क़ैद पंहिंजे वॾे भाउ मुनीर इंढण जी आज़ादी जो मुतालबो करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN वलीकार आहियां ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।